तकबीर, अरे रिसालत, अरे पीर, अरे हैदरी। हजरत गौस टे ॾींहं जो नज़र कोन आयो। अली नाले वली कामिल फरमाए थो मां दजरे दरिया जे किनारे सां पियो थो अचां, निगाह कयां त साईं मुसलो विछायो आहे, मुसले ते बीठो आहे, हेठां पाणी पियो थो वहे, मथां गौसे पाक निमाज़ पढ़ी रहियो। अबा इहे बि जवान आहिनि न, ऐं जेके भंग जे कूंडे में था तिरकी ॿुॾनि से। हाओ गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह निमाज़ में बीठो आहे, सलाम थो वराए। हैती रहमतुल्लाह अलैह किबला साईं मुरीद परेशान आहिनि, दुआ थो घुरे, दुआ घुरी जो मोटियो आहे, फरमाए थो दरिया ते हले थो तो गुआ की खुश्क ज़मीन ते हली रहियो आहे। दुआ थो घुरे, अल्लाहुम्मा ग़फ़िर लि मुरीदी व लिमन तवस्सल बी इला यौमिल क़ियामह। औ मौला मुझे मुरीदन खे बख्श फरमा, पर क़यामत जे मैदान ताईं जेके भी मुझे सिलसिले में ईंदा अथनि सभिनी खे बख्श फरमा। साईं अचे पियो, ॿुधो ई वाक़ियो। दरिया जे किनारे सां ईंदे ईंदे निगाह करे त हिकिड़ी औरत ज़ईफ़ुल उम्र, कमज़ोर आहे, पुठी डिंगी थी वई आहे, अखियुनि मां ॻोढ़ा ज़ार ज़ार वहां जो गलनि ते फट थी पिया, रोई रोई नाबीन थी वई आहे, अञा बि रोन में लगी पई आहे। हज़रत गौसे पा मथां जे बीठो आहे, अम्मा छो थी रोई? हज़रत अल्लामा मोहम्मद बरखुरदार मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जंहिं निब्रास शरह कायद जे शरह ते हाशो लगायो आहे। शरह कायद अकीदन जो मोतबर मुस्तनद किताब, उन जो शरह वरी आहे निब्रास, उन निब्रास जो मुहशी आहे अल्लामा बरखुरदार मुल्तानी। उन साईं ने वाक़े जी तस्दीक कई आहे। हमें तो गौसे पाक अचे पियो, अचे जो निगाह करे त माई रोए वेठी। असां तुंहिंजे कंहिं ग़रीब खे रोंदो न खिलूं कंदासीं, पर वाह गौसे पाक रहमत लिल आलमीन जो औलाद भी रहमत वारो। गौसे आज़म मथां ते बीठो आहे, मां ॾे ख़बर छा जे लाइ थी रोई। हुन खां जो राज पिया पुछंदा हा, कक थी पई, चई तुंहिंजो छा? इहो न सोची त पुछण वारो केरु आहे? हा तुंहिंजो छा? हमें तो मां ॿुधाए, मन का मुंहिंजे हथ वस बि ॻाल्हि हुजे। वरी टियों दफ़ो थो पुछे, ॿी हिकिड़ी औरत अचे, थियो कुरारी सुञाणी थी केरु आहे? चला केरु आहे? हमें थी अब्दुल कादिर जीलानी। जीअं जो गौसे पाक जो नालो वरतो अथई, कुरारी दाह थी करे, ओ ख़ुदा जा कामिल वली बीह मुंहिंजे दर्द जी दाह ॿुध। अमां कहिड़ी दाह, कहिड़ी दाह? अर्ज़ थी करे, शुद्ध साल हा इसना शर, 12 साल थिया, शुद्ध साल हा इसना शर, कफ़ताद दर खिरमन शर, रोजो शबम दर शोर शर, यकदम नयम अज़ गम जुदा। अब्दुल कादिर जीलानी 12 साल थिया, इन्हें जाइ ते वेठी आं, बेड़ा बुॾी विया आहिनि, मुंहिंजो पुट बि गरक, उनजी शादी कराई अथमि, कुंवार बि गरक, ॼानी बि गरक, परेशान लॻी पई आं, रोआ थी पई त मोटी कहिड़ो कंधो खणी वञा, घर वञण आराम कोन ईंदो, इते रोंदे रोंदे हेतिरा टाइम गुज़रिया आहिनि। अॼु दुआ घुर त रब जी ज़ात मूंखे पंहिंजा वियल वराए ॾे। सवाल अजीब आहे। अवल त इहो मसइलो सम्झो त छा ख़ुदा जे प्यारनि जे दुआ सां मुर्दा जहिड़ा थियनि था या न? कुरान करीम शाहिद आहे। सलात पर मुंहिंजे मुस्तफ़ा ते मार्ज़ कयो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। सभई सलात पढ़ो, दिला ताला जाओ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के रबा खुदा जो खलील,
इस्माइल पुट खे कुर्बान करण वारो खुदा जी ज़ात बरकात जो पक्को दोस्त ऐं वफ़ादार हिक त दुआ घुरी रब अरनी कैफ़ तुहयिल मौता मौला तूं मुर्दनि खे जेरो करण वारो आहे भला मूंखे बि ॾेखार त मुर्दा जहिड़ा करी केथो काल अवलम तुमिन रब चयो त इब्राहिम ईमान कोन थई जाओ काल बला वलाकिन लियतमइन्न क़ल्बी और मुंहिंजा साईं ईमान त पको आहे पर जे अखियुनि जहिड़ा थींदो ॾिसनि त ईमान वधीक थींदो क़ल्ब खे इत्मीनान थींदो वधीक तसली थींदी दिलि जाइ थींदी भला तुंहिंजे अॻियां देरि त आहे ई कान का मुर्दा जहिड़ा करे मूं ख़लील जी दुआ पूरी करे ॾेखार खुदा जे पैगंबर दुआ अल्लाह ताला फरमाए फखुज़ अरबअतम मिन अत्तय्र फसुरहुन इलैक इब्राहिम भला जे हरू भरू तुंहिंजो राज़ आहे 4 पखीधार उन्हनि खे पाण वटि हेराए पाल वॾा करे उहे कुही उन्हनि जूं खलूं लाए उन्हनि जा बुज लाए गोश्त खे टुकड़ा टुकड़ा बनाए सुमज अला कुल्ली जबल मिनहुन जुज़आ ओ जबलनि ते जुदा जुदा छा ईअं टोटा टुकड़ा करे उछलाए फिटा कर ज़रा ज़रा करे पहाड़नि ते फिटा कर सुमदियुन यातीन कसया ओ उन्हें ज़रा ज़रा करनि खे उन्हें टुकड़ा टुकड़ा कयल गोश्त खे सॾ कर 4 पखी वधारे थो उन्हनि चईनी खे पाले थो उन्हनि खे साईं कुठो आहे उन्हनि खे कुही गोश्त खे बूटियूं थो बनाए वरी चईनी जे गोश्त खे पाण में मिलाए थो पियो 4 ई क़िस्म गोश्त मिली वियो आहे हाणे 4 हिसा बनाए हिकिड़ो हिक तरफ़ ॿियो ॿिए तरफ़ टियों टे तरफ़ चौथे तरफ़ ईअं चईनी तरफ़ ने उछलाए थो पियो उछलाइण खां बंदि सॾ थो करे अल्लाह ओ टुकड़ा टुकड़ा थियल सरियल पुराना गोश्त जा हॾो अचो अल्लाह जे पैगंबर जो सड़ थियो आहे हाणे गोश्त जो टिड़ियल हुजनि त कुकर जी बूटी हिक ॿिए खां उॾामी पाण में गंढजण लॻियूं मोर जूं बूटियूं पाण में गंढजण लॻियूं कबूतर जो गोश्त पाण में गंढजण लॻो ईअं गोश्त पाण में मिली वियो हर हिकु जिस्म जुदा तयार थी विया मथां खल चढ़ी वई आहे मथां खंभ तयार थी विया जी जी चवंदा अल्लाह जे पैगंबर जे दरबार में पहुची विया क़ुरान करीम में साबित आयो वाक़ियो हा ॿियो वाक़ियो बि अल्लाह जे ज़ात बयान फरमायो कंहिंजो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम औ कल्लज़ी मर्र अला क़रियतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा हज़रत उज़ैर खुदा जो पैगंबर बैतुल मुक़द्दस खां अचे लंघियो आहे बुख़्ते नसर बादशाह जे वक़्त में बैतुल मुक़द्दस खे ड्राथो वियो आहे ईअं दरा लॻा पिया आहिनि अल्लाह जे पैगंबर फरमायो अन्ना युही हाज़िहिल्लाहु बाद मौतिहा हिन वेरान शहर खे हाणे रब कीअं आबाद कंदो हज़रत उज़ैर जो ईअं चयो फअमातहुल्लाहु मिअता आमिन सुम्मा बासा अल्लाह जी ज़ात बरकात फरमायो त मां पंहिंजे नबीअ खे करे ॾेखारियां त मां वेरान जान खे आबाद कीअं बनाईंदो हा मुर्दनि खे जेरो कीअं कंदो हा मां रब वॾो क़ादिर ऐं क़दीर आहे सलाह करो ॾाढा सलाह घुरंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा ॾाढा सलाह करो बासरी घुरंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा दोस्तो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम दुआ घुरी साईं गॾह ते सवार संदसि अॻियां अंगूरनि जो हिकिड़ो छॿो भरियल पाणी पिया अल्लाह जी ज़ात बरकात पंहिंजे पैगंबर खे पंहिंजे कुदरत जो कमाल ॾेखारण थे घुरियो खुदा जी ज़ात बरकात फरमायो त फअमातहुल्लाहु मिअता आमिन सुम्मा बासा 100 साल हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला साह खसे वरितो घणा साल ॻाल्हायो
100 साल वो जंहिं गॾ ते सवार उन गॾ जी खल सड़ी वई, गोश्त सड़ी वियो, हॾा पिया आहिनि जेके उस ते चिमकनि था पिया, गॾ सड़ी वियो, पाणी जहिड़ो आहे तहिड़ो रखियो आहे, अंगूर जहिड़ा आहिनि तहिड़ा रखियो। अल्लाह जी ज़ात बरकत फरमायो 100 साल खां बाद में जहिड़ो करे पुछेसि तो रब ॾे ख़बर कम लबिस्त घणा ॾींहं टिकियो आहे। जंहिं महिल साईं सुतो हो त सिज हिते हो, जंहिं महिल रब जी ज़ात जहिड़ो कस उथारिस त सिज विच ते बीठलो, अर्ज़ कर लबिस्त यौमन औ बाद यौम, मुंहिंजा मोला ॾींहुं अधु ॾींहुं आराम को थमे। रब चयो न बल बिस्त मिअता मिन, अरे ॾींहुं अधु न पर 100 साल गुज़रिया अथई। उन पंहिंजे गॾ ते निहार जंहिंजा खल हॾा सड़ी विया आहिनि, हॾा चिमकनि था पिया। ही मां रब जी कुदरत आहे जंहिंखे फना करण ते अचां त फना थी वञे, पर जे बचाया त पाणी बि सलामत रखियो अथई त अंगूर बि सलामत रखिया। ज़ाहिर निगाह कर, कॾहिं निहारे त वाकई खल सड़ी वई आहे, हॾा चमकी रहिया आहिनि, अंगूर जहिड़ा आहिनि तहिड़ा पिया आहिनि, पाणी जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। तूं चए थो मुंहिंजा साईं हाणे भला मां पंहिंजे ॻोठ में वरी तबलीग लाइ वञा, रब चयो त हाओ वञ। जहिड़ो थियो 100 साल जहिड़े विसाल करण खां बाद में अबा क़ुरान शरीफ़ ॿुधायो त अल्लाह ताला हुनखे जहिड़ो कयो, हाओ या न ॻाल्हायो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ सां पखी जहिड़ा गोश्त ज़रा ज़रा पाण में मिली विया। ही अक़ाइद जो मसालो आहे त जेका शइ अल्लाह जे नबीअ वटां मुजिज़े तौर थी सघे थी, उहा शइ वलीअ वटां करामत जे ज़रिए थी सघे थी। नबीअ जे हथां जेका ॻाल्हि ख़ार के आदत ज़ाहिर थिए उनखे मोजज़ो सॾिबो आहे, ऐं वलीअ जे हथां जेका ज़ाहिर थिए उनखे करामत सॾिबो। केतिरा जाहिल करामत उनखे फलाणे वलीअ मोजज़ो करे ॾेखारियो, मोजज़ो न करामत चओ, मोजज़ो हूंदो आहे अल्लाह जे नबी जो। हज़रत गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि ॻाल्हि पे थिए कम त अल्लाह जे प्यारनि जे दुआ सां मुर्दा जहिड़ा थी सघंदा। हज़रत गौसे पाक खे क़ुरान जी क़िबला 12 साल अचान, घणा बा ॻाल्हायो 12 साल। दुआ घुर त अल्लाह जी ज़ात बरकात मूंखे वियल वराए ॾे, हे मुर्दा जहिड़ा थी अचनि, हे ॿेड़ा ॿाहिरि निकिरी अचनि। गौस फरमायो अम्मा क़ुरान शरीफ़ पढ़ियो अथई? हा साईं। अम्मा अल्लाह ताला फरमाए थो इन शनुग़रिकुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। रसूल फरमाए जेकॾहिं असां कंहिंखे ॿोड़ण घुरऊं त उन जी केरु दाह ॿुधंदो ई कोन, उहे ॿाहिरि निकिरंदा ई कोन, छुटंदा ई कोन। क़ुरानी बि क़ुरान जी हाफ़िज़। हा हाणे त क़ुरान पढ़ियल, क़ुरान शरीफ़ खे वेढ़े मथे किथे भित ते रखियऊं, कंहिं जारे में रखियऊं, वरी मिटी पई पवे बस। हा ही परे खां ॿाहूं भला सुहारा क़ुरान हिलायो आहे। क़ुरान करीम जे अचण जो मक़सद आहे, क़ुरान करीम जे आम जो गर्ज़ आहे। अरे पंहिंजे महिमान खां हवाल वठंदो आहे त छाजे लाइ आयो आहे? रब जे क़ुरान खां पुछो अथई त अल्लाह जा कलाम तूं छाजे लाइ आयो? यादगिरी कान्हे, हथ सां पियो थो तबाही करी मुस्लमान, हथ सां पियो थो अल्लाह जे ज़ात खां मुसीबतूं घुरी, रोई पंहिंजे रब खे रिझाए त रब राज़ी थी पछाड़ी आहे। एॾा फितना एॾा फसाद आहिनि जो रत थोरो न अचे। ॿियो को बि तरीक़ो न आहे। नेकनि जी सोहबत कर, सालिहनि जे सोहबत में रही तौबहूं कर, अल्लाह जे ज़ात खे रिझा, छो त रब तौबह ते ॾाढो राज़ी थींदो। हा विच ते 2-3 ॻाल्हियूं ॿुधो। सलात करो मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु नबी करीम जे ज़ात बरकाती हदीस पाण सहाबन खे मिसाल ॾेई सम्झायूं त सहाबियो जी क़िबला फरमायो त ॾियो ख़बर, अगरि तव्हां मां को शख़्स ॾाचीअ ते सवार आहे, उन ॾाचीअ ते खाधे जो सामान, उन ॾाचे ते पीअण जो पाणी, उन ॾाचे ते ढकण जा कपिड़ा, हे सभई ॾाचे ते ॿधल आहिनि। हाणे वेंदे वेंदे अहिड़े जंगल में आयो आहे
अहिड़े बयाबान में आयो आहे जिते का बि सवारी न आहे।